आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार। दोस्तों अज हिन वीडियो में असां तव्हां खां कंदासीं कुछ ज़हनी आज़माइश मुतलिक इंतहाई दिलचस्प ऐं मालूमाती सवाल। सवाल नंबर पहिरियों आहे त उहा कहिड़ी शइ आहे जेका असां खाधे लाइ त आणियूं था पर खाई नथा सघूं। जी हाँ दोस्तों, उहा कहिड़ी शइ आहे जेका असां खाधे लाइ त आणियूं था पर खाई नथा सघूं। जेकॾहिं तव्हां जवाबु ॾियणु चाहियो था तव्हां 10 सेकंड जो टाइम आहे, तव्हां जवाबु ॾियो, कमेंट करियो ऐं तव्हां चाहियो त वीडियो खे रोके बि सघो था। तो दोस्तों इन जो दुरुस्त जवाबु आहे जी हाँ, थांव। दोस्तों सवाल नंबर 2 इंतहाई दिलचस्प आहे त उहा कहिड़ी शइ आहे जेका तव्हांखे मंज़िल ते त पहुचाए थी पर पाण उते ई रहे थी। जी हाँ, उहा कहिड़ी शइ आहे जेका तव्हांखे त मंज़िल ते पहुचाए थी पर पाण उते ई रहे थी। दोस्तों जवाबु सोचे सम्झी ॾियो। जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। तो दोस्तों इन सवाल जो बिल्कुलु दुरुस्त जवाबु आहे रोड या रस्तो। दोस्तों छा तव्हां ॼाणो था त उहा कहिड़ी शइ आहे जेका असां त ॾिसी सघूं था पर अलाह पाक न। जी हाँ, उहा कहिड़ी शइ आहे जेका असां त ॾिसी सघूं था पर रब पाक नथो ॾिसे। थोरो सोचो। जी हाँ, हिन इंतहाई दिलचस्प ऐं हैरान कंदड़ सवाल जो जवाबु आहे ख्वाब। जी हाँ, रब पाक ख्वाब कॾहिं न आहे ॾिसंदो, छो त रब पाक कुन फयकून जो मालिक आहे। कारे जिन जी कारी मासी आहे, कारे जिन जी कारी मासी आहे जेका सभिनी जे खून जी प्यासी आहे। दोस्तों ॿुधायो त छा आहे, जवाबु ॿुधायो। दोस्तों हिन सवाल जो बिल्कुलु दुरुस्त जवाबु आहे जूं। जी हाँ, जूं जेका असांजे मथे में हूंदियूं आहिनि, जूं। दोस्तों इन क़िस्म जे वधीक दिलचस्प वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। दुआनि में असांखे यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।